अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। पेट्रोल जे अघनि में घटिकाई। पेट्रोल जे अघ में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिकाई। पेट्रोल जे अघ में वधि या घटिजाई जो ऐलान हर महीने जी 15 तारीख़ ऐं आख़िरी तारीख़ ते कयो वेंदो आहे, पर हिन भेरे अघ में हिकु ॾींहुं अॻु ई घटिकाई कई वई आहे। वज़ीर आज़म ऑफिस मूजिबि पेट्रोल जे अघ में 10 रुपया 20 पैसा फी लीटर घटिकाई खां पोइ नओं अघु 258 रुपया 16 पैसा फी लीटर थींदो। वज़ीर आज़म ऑफिस जो चवणु आहे त डीज़ल जे अघ में 2 रुपया 33 पैसा फी लीटर घटिकाई कई वई आहे ऐं नओं अघु 267 ऐं 89 पैसा फी लीटर थींदो। वज़ीर आज़म ऑफिस जो चवणु आहे त हुकूमत 1 जून ते पेट्रोल जे अघ में 4 रुपया 74 पैसा घटिकाई कई हुई। सिंध समा वारे सूबाई वज़ीर अतातार चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जा नवां अघ अॼु राति 12 वॻे खां लाॻू थींदा। इन खां अॻु वज़ीर आज़म शिबा शरीफ़ सिहत ऐं बरामदे वधाइण लाइ तारीख़ी क़दम खणंदे सिहत लाइ बिजलीअ जी क़ीमत में 10 रुपया 69 पैसा फी यूनिट घटिकाई कई। सिहत ऐं बरामदे सूबे लाइ बिजलीअ जी क़ीमत 34 रुपया 99 पैसा फी यूनिट मुक़ररु कई वई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेटनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।